ब्रह्म ज्ञान थई धणीअ जे मिलण लाइ धणीअ जे संदस ध्यान थई अथई चिंता चोर पर जशन जोग में अथई चिंता चोर पर अथई चिंता चोर पर जशन जोग में अथई चिंता चोर पर नको हरख में सुख नको भोग में सोग में जग्यासु सचो सुख अथई योग में प्रेम सां चओ श्री राम। गुरुअ जो ज्ञान आहे सचो सुख। जोग माना मिलाप में आहे, परमात्मा सां जीव मिले इन में सचो सुख आहे। बाक़ी घणी ख़ुशी करे इन में भी माण्हू खे सुख न मिलंदो आहे। खोड़ ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, अहिड़ा जीवन में घणेई मौक़ा मिलंदा आहिनि ख़ुशियुनि जा, ॾाढियूं ख़ुशियूं कंदा आहिनि माण्हू, पर उन मां पोइ दुख मिलंदो आहे, सचो सुख न मिलंदो आहे। घणो दुख करे उन में भी माण्हूअ खे कोई सुख मिले, शोक करे, दुख करे, चिंता करे, उन में माण्हूअ खे सुख न मिलंदो आहे। संसारी विषय भोगन इन में माण्हूअ खे सुख न मिलंदो आहे। खोटा कर्म करे इन में सुख न मिलंदो आहे, माण्हू जो कर्ज वधंदो आहे। जेतिरा भी खोटा कर्म कंदो यमराज जो लेखो वधंदो वेंदो, उनखे हिसाब अॻे पोइ ॾियणो पवंदो। केरु ग़ुलामी आहे, ॾाढी गर्ज़ कढणी पवंदी आहे ग़ुलामी। भोगन में बिल्कुलु बीमारी आहे, भोगे रोग भयम, भोगन जे अंदरि बीमारी आहे, सुख न आहे। माण्हू मोह कंदो आहे कायरता जे करे। अर्जुन खे जॾहिं गीता जो ज्ञान पियो भॻवानु ॿुधाए त अर्जुन जो मूंखे कायरता जो दोष लॻियो आहे। कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ़ चेता। माण्हू कायर हूंदो आहे तॾहिं चवंदो आहे हीउ मुंहिंजो पीउ आहे की माइट आहे, माइट आहे। जंहिं महिल पाण वीर हूंदो आहे पोइ चवंदो आहे भई वीरता जी ॻाल्हि कर, पोइ मोह न कंदो आहे। कंहिंमें बि न मोह न थींदो, मोह थींदो ई आहे कायरता जे करे। संसार में हले त जीअं न मुसाफ़िर हलंदो आहे तीअं हलणु घुरिजे। हिते दमपल रहणो आहे, कुझु वक़्तु रहणो आहे, एतिरी देरि जो पाण खे सम्झी करे जे रसन ऐं कसन में इन बीमारीअ में रहिजे, रसन कसन खां पासीरो थी अचे। माण्हू जे सुभाणे हीअं थींदो, ऐश इशरत कंदो, इहे सुभाणे माण्हू खे मिले न मिले कंहिं ॾिठी कोन्हे। कंहिं बि अॼु ताईं सुभाणे न ॾिठी आहे, सुभाणे सुभाणे थींदी आहे, उहा माण्हू जा नसीब में हुजे अलाए न हुजे। इन करे कंहिंजे बि फंदनि में फासणु इहा ॻाल्हि ठीकु न आहे। हीअ जेके ॻाल्हियूं आहिनि इहे सुखनि जे वास्ते आहिनि। सुखनि जो ई सामान पहलाज अथई, भरमनि जे भञण लाइ ब्रह्म ज्ञान अथई। जेको गुरु ज्ञान ॾिए थो इहो तोखे भरम नाश करण जे लाइ। तुंहिंजो भरम कीअं नाश थिए, परमात्मा सां मिलणो अथई, हिकिड़ो परमात्मा जो ध्यानु कर बसि। जे तूं परमात्मा जो ध्यानु कंदे त परमात्मा तोखां मिली पवंदो, तोखे जीवन में सचो सुख हासिलु थींदई। इहो ई गुरूअ जो ज्ञान आहे। बाक़ी चिंता आहे, खिटपिट आहे, गह पी आहे, इहे दुनिया जे चस्कनि में, दुनिया जे खाधनि में, भोगनि में इहे ॻाल्हियूं आहिनि। इन खां वधीक ॿियो कुझु आहे कोन्हे। इन करे दुनिया जे रसन खे कसन खे पासीरो करे, चशनि खे माना
स्वादन खे पासीरो करे उन परमात्मा जो जंहिं ध्यानु कयो आहे, सचो जोग कमायो आहे, उनखे परमात्मा मिलियो आहे, सचो सुख मिलियो आहे। इहो गुरू जो ज्ञान असां धारण कयूं। बोल श्री कृष्ण चंद्र भगवान। वचन आहे, संसार में झगड़े फसाद अनादिकाल से चले आते हैं, इनसे घबराएं क्यों। संसार में झगड़ा फसाद शुरुआत का वठी हलंदा अचनि था, इन्हनि खां घबराइण जी काई ज़रूरत न आहे। आदि खां हलंदा अचनि था झेड़ा ऐं फसाद, ॾिसी ना घबराए दिलि में की न कर उन्माद, दिलि में उन्माद न कर ऐं इन्हनि झगड़नि खां पासीरो थी वञे, प्रभु परमात्मा जो ध्यानु वेही धर। गुरु शाहन जो शाह सदा हुक्म हलाए, गुरु शाहन जो शाह सदा सदा हुक्म हलाए, सदा हुक्म। कुछ गाल संदो भेद सचो साफ सुनाए, कुछ गाल संदो भेद सचो साफ सुन, सचो साफ सुनाए, सचो। गुरु शाहन जो शाह सदा हुक्म हलाए, गुरु सजो जगत रचे पाण अजब खेल खिलाए, सजो जगत सजो खेल खिलाए, अजब खेल रहे खालिक अंदर खलक वेठो मौज मचाए, रहे खालिक अंदर खलक वेठो मौज मचाए, वेठो। गुरु शाहन जो शाह सदा हुक्म हलाए, गुरु धरे जगत जगत धरे जन्म जगत काण वडो जोग कमाए, धरे जन्म जगत ओ वडो जोग कमाए, वडो वठी जान लई पाण अमर पाठ पढ़ाए, वठी जान लई पाण अमर अमर पाठ पढ़ाए, अमर। गुरु शाहन जो शाह सदा हुक्म हलाए, करे बसंत जी बहार अतगे अतुर लगाए, करे बसंत जी करे बसंत जी बहार अंगे अतुर लगाए, करे ओ अंगे अतुर लगाए, अंगे अतुर। कटे काल करे लाल जन्म मरण मिटाए, कटे काल जन्म मरण मिटाए, गुरु शाहन जो शाह सदा हुक्म हलाए, कहते उठे लोक जुगत साण जागाए, जुगत साण जागाए, देई शब्द संदीरा गम देश रसाए, देई अगम देश रसाए,
सदा हुक्म हलाए गुरु गुझी गाल संदो भेद सचो साफ सुनाए सचो साफ सुनाए सचो साफ गुरु शाह ने जो शाह गुरु शाह ने जो शाह प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखे सतनाम साखे सतनाम साखे। परम आदरणीय श्री सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग असांजा संत महात्माऊं ऐं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। लॻे थो त अॻे दफ़े मां इहो ई भॼन ॻायो हूंदो, ख़बर कोन्हे। साईं टेऊंराम साहिबनि जो असली भॼन आहे। गुरु छा कंदो आहे, केतिरो पंहिंजे जॻियासूअ लाइ कंदो आहे, उहा सचे गुरूअ खे ई ख़बर हूंदी आहे। जीअं 22 गद्दियूं लॻल हुयूं पर हिकिड़े ई गुरूअ खे ख़बर हुई 22 खां सवाइ 23 खे त भई मूं हिन जो बेड़ो पार कयो, मां हिन खां कुझु घुरी वठां, न त घुरण जी हुनखे घुर्ज न हुई पर हुनखे ॾेखारणो। गुरु शाहनि जो शाह सदा हुकुम हलाए, हुकुम हलाईंदो आहे, हीअं न हीअं कर, हीअं हल। गुरु वशिष्ठ हूंदो हो, तिर ॻाल्हि, हिकु हिकु ॻाल्हि राजा दशरथ खे या राम खे हू पुछंदा हुआ त ॿुधाईंदो, न त ईअं बि ॿुधाईंदो, ईअं बि चवंदो हीअं कयो बसि। जॾहिं विश्वामित्र आयो राम ऐं लक्ष्मण खे वठण जे लाइ, ख़बर पयसि त विश्वामित्र आयो आहे, उथी आयो, पाण हलियो आयो राजा दशरथ जे दरबार में। विश्वामित्र उथी बीठो, राजा दशरथ स्वागत लाइ वठी आयो, अची विहारी अॻियां। विश्वामित्र चई मां हिन कम जे वास्ते आयो आहियां। राजा दशरथ चई मूंखे 2 ॿार ॾे। चई साईं कुझु बि चओ, ॿार न ॾींदुसि। विश्वामित्र खे कावड़ केतिरे लॻी, हिकु वधी बीठो, अञा उथियो साईं त वशिष्ठ पाण थी बीठो। चई कावड़ न कर, वे। दशरथ खे चई तुंहिंजे भाग खोलण लाइ साईं ॾीस। चई हा साईं ॾियां थो। गुरु कीअं पंहिंजे शिष्य खे सम्झाईंदो आहे, हलाईंदो आहे, उनखे ख़बर। ॻुझी ॻाल्हि संदो भेद सचो साफ़ सुणाए, साईं टेऊंराम साहिबु लिखियो अखर। जेका ॻुझे में ॻुझी ॻाल्हि आहे, उनजो जेको गहरो भेद आहे, असुरी ॼाण आहे, उहा बिल्कुलु साफ़ पंहिंजे शिष्य खे ॿुधाईंदो आहे। गुरु एतिरो कमु कंदो आहे, न त साफ़ केरु चवण जो ज़मानो कोन्हे, केरु न ॿुधाईंदो आहे। सॼो जगत रचे पाण, पाण उहो गुरु रचंदो आहे सॼो संसार, अजब खेल खिलाए। कीअं रही ख़ालिक अंदरि ख़लक। ख़ालिक माना उहो परमात्मा किथे आहे, तव्हांजे असांजे अंदरि आहे, हिन ख़लक जे अंदरि आहे, जेको हुन रचियो आहे उन में आहे। परमात्मा संसार खे ठाहे किथे पाण लिखो कोन्हे। ऐं संतनि महात्माउनि घणेई तरीक़नि सां इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त उहो परमात्मा तो में ई अंदरि लिखो आहे। ज्ञान ऐं भक्तीअ में ॾाढो फ़र्क़ु आहे बि ऐं नाहे बि। कीअं आहे? कृष्ण भॻवानु मखण चोराए ऐं कंहिं घर में अंदरि घुसियो चोराई त कंहिं ॾिसी वरितुसि त लिकणु लॻो, घर मां ॿाहिरि भॻो, गोपी ॿाहिरि निकिरी पकड़ लॻसि त ॿी गोपी चयसि त हेॾा अच, दूर न दौड़ तुरियो चओ त तुरो की न मोर अंधेर हीअ में। कृष्ण भॻवानु तोखे जेकर लिखणो ई अथई त परे न वञ, दूर न दौड़, तुरियो चओ जेकर तोखे लिखणो अथई त लिख अची किथे, दरो की न मोर अंधेर हीअ में, मुंहिंजे ऊंदे दिलि में ऊंदे अथई, इन में अची लिख। ज्ञान छा आहे? इहो परमात्मा तव्हांजे दिलि में लिखियलु आहे।
श्री कृष्ण भगवान अर्जुन के चयो, ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्जुन तिष्ठति। ईश्वर सभिनी भूत प्राणियुनि जे आहे, पर किथे? हृदय देश में, दिल रूपी देश के अंदर वो परमात्मा है। दिल मत किसी की तोड़, ये तो घर खास खुदा का है, ये खुदा जो खास घर है, परमात्मा जो असली घर थी। परमात्मा के बाहर ॻोल्हण जी काई ज़रूरत कोन्हे। काहे रे मन खोजन जाई, सर्वव्यापी सदा लेपा, तो ही संग समाई, तो सा गॾु समायल अथई। खणी चवनि था दिल में, पर न, परमात्मा दिल में तो समायल बराबर है, पर अञा भी ॻाल्हि समझ, पोइ पर मध जैसे पास बसत है। गुल जे अंदर जीअं खुशबू है, या आईने जे अंदर जीअं तुंहिंजो फोटू है, तू आईनो साम्हूं रख, उन आईने में कहिड़ी कुंड खां तुंहिंजो फोटू हूंदो आहे? ॿुधाए। आरसी तव्हां सभई ॾिसंदा आहियो, तव्हांखे हिकु जॻह ते पंहिंजो फोटू नज़र ईंदो आहे त हिते आहे, ही फोटू आहे, पर जेको साइड में जहिड़ी जहिड़े एंगल खां ॾिसो, उन एंगल ते फोटू हूंदो आहे। एंगल तव्हां पंहिंजो सेट कयो। परमात्मा संसार में सभिनी जॻहनि ते आहे, तव्हां पंहिंजो एंगल सेट कयो, उन जॻह ते परमात्मा मिलंदो। प्रेम सां चओ श्री राम। भगवान संसार में हिकु जॻह ते ईअं कान्हे। जीअं आरसीअ में असांजो फोटू हूंदो आहे, असांजो अकस हूंदो आहे, असांजो प्रतिबिंब हूंदो आहे, परछाई हूंदी आहे, कहिड़ी जॻह ते हूंदी आहे? सॼी आरसीअ में जिते चओ उते एंगल सेट करणु तव्हांखे पवंदो। जेके कार में हलनि उहे ख़बर आहे एंगल सेट कंदा आहिनि, अचे थी की न। पुठियां जी तस्वीर केतिरो थी अचे, कीअं थी अचे, आईनो कहिड़ी बि जॻह ते हुजे, सेटिंग हुनजी तव्हांजे पासे आहे, तव्हांखे नज़र ईंदो, ॿिए खे नज़र न ईंदो। कार में मां वेंदो आहियां, हिकु मुंहिंजे भरिसां आईनो हूंदो आहे, हिकिड़ो ड्राइवर जे भरिसां बि हूंदो आहे, जेको हलाईंदो आहे उनजे भरिसां। पर ॿिन्ही में ड्राइवर खे ॾिसणु ईंदो आहे, मूंखे ॿिन्ही में ॾिसण में न ईंदो आहे। ईअं छो? सीट ते हू पंहिंजी जॻह ते वेठो आहे, ऐं पंहिंजी सीट ते वेठो आहियां। बस में ॿिन्ही पासे हूंदो आहे, सभु ॼणा बस में वेठा हूंदा आहिनि, कंहिंखे बि आरसीअ में पुठियां जो फोटू नज़र ईंदो आहे, बस वारे खे सभु हंधि नज़र ईंदो आहे, छो जो एंगल हुन ठाहे रखियो आहे। परमात्मा जो एंगल तव्हां बि ठाहे रखो, परमात्मा केॾांहुं वेंदो? तव्हांजे पासे नज़र ईंदी। घणेई सुवाल पुछंदा आहिनि, भई दुर्योधन हो 4 दफ़ा 8 दफ़ा परमात्मा खे ॾिठई, पर सुञातई कोन, पर विदुर जेको आहे उन हिकिड़े दफ़े में ॾिसी वरितो, छाकाणि त एंगल हुनजे पासे हूंदो न। वीचार करण जी ॻाल्हि आहे। सॼो जगत रचे पाण गुरु, पाण सॼो जगत रचाए, अजब खेल खिलाए, अजब खेल कंदो आहे। रही ख़ालिक अंदरि ख़लक, वो परमात्मा इन ख़लक जे अंदरि रहे थो, वेठो मौज मचाए। केॾी मौज थो मचाए। हृदय शेर सृष्टि भ्रामयन सर्वभूतानि, सभिनी भूत प्राणियुनि खे हलाए पियो उहो परमात्मा, पर नज़र कोन थो अचे। तोखे बि करिणो अथई त उन पासे एंगल कर। गीता बि इहा ई ॻाल्हि थी चए, तमेव शरणम गच्छ सर्वभावेन भारत। सभिनी पासनि जा एंगल फेरे उन पासे करे छॾ, परमात्मा जीअं तोखे नज़र अचे। ॿिए खे अचे न अचे, पर गुरु छा कंदो? तोखे एंगल ठाहिणु सेखारे छॾंदई, तुंहिंजे पासे करे ॾींदई। ॿिया सभु पंहिंजे पासे हर का ॻाल्हि छिकींदा, पंहिंजो पंहिंजो स्वार्थ ॻोल्हींदा, पर गुरु अथई उहो तुंहिंजो पंहिंजो स्वार्थ न ॻोल्हींदो, तोखे परमात्मा जे एंगल ते सेट करे छॾींदो, एंगल तुंहिंजे पासे कंदो। गुरू जी एॾी कमाल आहे। धरे जन्म जगत कारण वॾो जोग कमाए। संत महात्मा गुरु महाराजनि जोग कमायो छाजे लाइ? असांजे लाइ, जिज्ञासुनि जे लाइ। जॾहिं उहे प्रेमी उनखे यादि कंदा आहिनि, जब जब प्रेमी निज हित कारण तुमको पुकारा, तब तब गुर अवतार धरे तुम सबको निस्तारा। वठी ॼाण, उहा परमात्मा जी ॼाण वठी लही पाण पंहिंजे पाण खे हासिल कंदा आहिनि। अमर पाठ पढ़ाए, हिन जीव खे अमर पाठ पढ़ाईंदा आहिनि। अमर देश से अमर बनाने आए थे सुखधाम। अमर देश खां आया, अमर असांखे ठाहिण वास्ते आया। प्रेम सां चओ श्री राम। कीअं कंदा आहिनि? करे बसंत जीअं बहार अंगी अतुर लॻाए। हिन जीव जे हर हिकु अंग में सुगंध भरींदा आहिनि।
अखियुनि सां ख़राबु ॾिसो, अखियुनि खे सुहिणो बणाईंदा आहिनि। जीअं माउ आहे ॿार जूं अखियूं ठाहींदी आहे, अॼुकल्ह ख़बर ई कान्हे माताउनि खे। ॿार जूं अखियूं, मथो, हिकिड़ी माई आई उन ॿार जो मथो ईअं टेॾो, चयोमांसि छा आहे? चई सुम्हंदो इन पासे। यार अड़े मुंहिंजो मथो खे उहो लकड़ीअ जो अलाए छा न मिलंदो आहे, हा सेनूरो न ॿियो छा, हा लकड़ीअ जो ठहियलु हूंदो आहे। उन ॿार खे हिन पासे या हिन पासे मथो हुनजो गोल मटोल बराबरि सिधो करे ऐं टेॾो विके करे छॾिबो, मथो हीअं करे छॾे, मथो हीअं करे छॾे। माउ खे अकुल न आहे। गुरू अहिड़ो हूंदो आहे, उनखे ॿार जे अंगनि खे, पंहिंजे शीश जे अंगनि खे ठाहींदो आहे, उनजा हथ सुठे पासे लॻाईंदो आहे, पेर सुठे पासे हलाईंदो आहे। गुरूअ जो कमु आहे, प्रेम सां चओ श्री राम। हीअ माउ जो कमु आहे। ॿार जूं अखियूं, नंढड़ो ॿार हो, पोइ चांदीअ जी कानी खणी, वॾी कानी हुनजी अखियुनि में पई पाए। मां हेॾी वॾी कानी, चई अखियूं वॾियूं थींदासीं न? हा थींदो आहे, ईअं वॾी कानी सां अखियूं वॾियूं थींदियूं आहिनि। पर जंहिंखे अचे भाई ॿार खे मालिश करणु सभिनी खे ईंदी न आहे, कंहिंखे ईंदी आहे, कंहिंखे वरी न ईंदी आहे। पर सिखणु सभिनी खे खपे की न खपे? पर भाई सभई कंहिंखे कंदियूं, सभु हिकु जहिड़ा गुरू थियनि ई नथा। त मायूं वरी सभु हिकु जहिड़ियूं कीअं थींदियूं, भाई वरी सभु हिकु जहिड़ा कीअं थींदा? पर बाबा जंहिंखे पंहिंजे ॿार खे ठाहिणो आहे उनखे सिखणो पए। प्रेम सां चओ श्री राम। करे बसंत जीअं बहार अंगे अतर लॻाए, कटे काल करे लाल। हिन जीव जो काल कटे छॾींदो आहे गुरू। हिनखे काल खां परे को कंदो तिन काल जे मरण खां अॻे बि आहे। शिष्य खे चवंदो आहे बाबा कीअं मरणो अथई, मां तोखे ॿुधाई। कबीर साहिब सभिनी खे सेखारियो। अब माया मरी न मन मरा, मर मर गया शरीर, आशा तृष्णा न मरी, कह गए दास कबीर। मरता मरता सब जग बुआ, मरी न जाने कोई, एक बार ऐसा मरिए और न मरना हो। गुरु हूंदो आहे पूरी पूरी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे, पूरो पूरो ज्ञान सेखारींदो आहे, पूरी पूरी ॻाल्हि सम्झाईंदो आहे। पोइ गुरू कंदो कबो ई इन जे वास्ते आहे। चवनि था त बाबा तूं गुरूअ सां हिकु दफ़ो न मिलंदे त गुरू तोखे उन परमात्मा सां मिलाए छॾींदो। उन परमात्मा सां मिलण लाइ गुरूअ जो ज्ञान हूंदो आहे। सतगुरु मिले तो पाइए भक्ति मुक्ति भंडार। भक्ति ऐं मुक्ति जा भंडार मिलंदा, गुरू मिले तॾहिं न। दादू सहजे पाइए साहिब का दीदार, परमात्मा सहज ई में मिली वेंदो आहे। कोई तकलीफ़ न करणी पवंदी आहे। परमात्मा जो मिलणु ॾुखियो न आहे, पर गुरू खे सवले तरीक़े सां मिलाए उन गुरूअ जी अहिड़ी आशीर्वाद थींदी आहे। तॾहिं इन करे चयो वियो आहे त भाई जेकर उहो परमात्मा गुरू अवतार वठी न अचे हा त असांजो हाल कहिड़ो थिए हा। निराकार गरजे न साकार थिए हा त मुश्किल दुनिया जो कारोबार थिए हा। उहो परमात्मा गुरूअ जे रूप में साकार न थिए हा त ईअं सम्झो दुनिया में ॾाढी मुश्किलात थी पए हा। मिसाल ॾिनो, निराकार धरतीअ में पाणी न आहे मगर प्यास लाहण लाइ समर्थ सो न आहे। निराकार धरती में पाणी त आहे मगर प्यास लाहण में सो समर्थ न आहे। जॾहिं खॾ खोटे या खूह थो बणाए तॾहिं उन्हीअ मां वञी थो मिटाए। निराकार जल जे न साकार थी हा त मुश्किल दुनिया जो कारोबार। महीअ में मखण जो त घर थो थिए मगर ताम तहमान तर थो थिए। विलोड़े जॾहिं धार धर थो थिए तॾहिं सणभो सभ जो समर थो थिए। निराकार गिह जे न साकार थिए हा त मुश्किल दुनिया जो कारोबार थिए हा। चंद्रमा ऐं सूरज त रोशन करे त ऊंदहि थिए हा भला कीअं परे। जीअं चंद्रमा ऐं सूरज न रोशन करे त ऊंदहि भला कीअं थिए परे। गुरू बि न जे मनुष्य दे ही धरे, भला कीअं संसार सागर ही तरे। निराकार गुर जे न साकार थिए हा त मुश्किल दुनिया जो कारोबार थिए हा। निराकार साकार साॻिया अथई, ॿिन्ही में तफ़ावत तिर जो न अथई। जो नरसिंह पहलाज थियो पाण अथई, अजायो खंड था करन स्वार्थी। निराकार हरि जे न साकार थिए हा त मुश्किल दुनिया जो कारोबार थी हा। इन करे उन परमात्मा में गुरूअ में भेद आहे कोन। इन करे संतन महात्मनि पक्की ॻाल्हि चई आहे, गुरु गोबिंद में भेद न भाई, वेदन वाक चया चया।
गुरु गोविंद में गुरु गोविंद में भेद न भाई वेदन वाक्य जया जया जय जय ध्यान धर्यो सतगुर जो जय 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 ध्यान धर्यो सतगुर जो जय पल में पार पया पया पल में पार पया पल में पार पया पया हो जय जय ध्यान धर्यो सतगुर जो पल में गुरु गोविंद में भेद न भाई वेदन वाक जया जया गोविंद खां गुरु ऊंचो आहे गोविंद गोविंद जी थो राह बताए संसार शोक वया वया संसार शोक वेदन वाक जया जया ईश्वर सतगुर आहे सिर गुण ईश्वर निर्गुण जय जो मेल मिलाए आहिन को नबिया बिया वेदन वाक जया जया आहिन को मया सिर गुण जन निर्गुण ना पाए सिर गुण बिन निर्गुण ना पाए सिर गुण बिन तोड़े सहसे योग कमाए सबनी कथन कया कया है वेदन वाक जया जया पहला जगुर न जो ज्ञान कमायो पहला जगुर निर्गुण खुद सिर गुण थी आयो सभई ठाह जया जया वेदन वाक जया जया में भेद न भाई वेदन वाक जया जया भाई गुरुअ जी जेतिरी महिमा कजे ओतिरी थोरी आहे मां भॼन ई खोड़ दफ़ा ॿुधायो आहे पर वरी बि अचो अॼु गुरुअ जी पूजा जो ॾींहुं आहे अचो गुरुअ जी पूजा कयूं कीअं कयूं असांजे घर सतगुरु आयो असांजे घर असांजे घर सतगुरु 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 आयो असांजे घर
मनायो, खुशियों खुशियों खूब मनायो, खुशियों असांजे घर सतगुरु आयो। अचो सखी सब सतगुर खातर हिकु हिकु हार बणायो। अचो सखी सब सतगुर खातर, अचो सखी सब सतगुर खातर हिकु हिकु हार बणायो। मोतियो चमेली गुल गुलाबी गेंदो मंझ मिलायो, गुल गुलाबी गेंदो मंझ मिलायो। हिकदम हार खणी सो हथ में प्रीतम के पहरायो, हिकदम हार खणी सो हथ में असांजे घर सतगुरु आयो। सोनी थाली सोनो दियो सोनो कलश बनाए, सोनी थाली सोनो भगवान की पूजा कबी है विष्णु भगवान की सभिनी खां वॾो आहे। रत्न जड़ित सिंघासन हूंदो आहे, सोन जो सिंघासन सॼो। अहिड़ी गुरूअ जे लाइ बि हुजे, सोनी थाली हुजे, सोनो ॾियो, ज़मानो कोन्हे, ॾाढो महांगो कमु थी वेंदो वरी। मन जी भावना हुजे, मन सां सोनो करे सघो था, उन में काई ॻाल्हि कान्हे। सोनी थाली सोनो ॾियो सोनो कलश बनाए, सोनी चंदन चूरो मंझका फूरो जगमग ज्योत जगाए, चंदन चूरो चंवर झुलाए आरती ठाहे गुरुवत गरज घुमायो, चंवर झुलाए आरती ठाहे गुरुवत गरज घुमायो। असांजे घर सतगुरु आयो। प्रेम साण प्रसाद बनाए केसर मंझ मिलाए, प्रेम साण प्रसाद मिलाए आनंद पढ़ाए भोग लगाए ऐं रुमाल चढ़ाए। पांद पहला जगिछीअ में पाए निवड़े शीस निवायो, पांद पहला जगिछीअ में पाए ओ पांद पहला जगिछीअ में पाए निवड़े शीस निवायो। असांजे घर सतगुरु 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 आयो। असांजे घर मंगल खूब मनायो, खुशियों खूब मनायो, नारियों खूब बजायो। असांजे घर सतगुरु आयो, असांजे घर सतटीह एकटीह सभई जो सतनाम साखी। मंदिर में मूर्तियूं स्थापन थियल आहिनि, हुन मंदिरनि में साईं जी अॻियां हींअर आरती जी हिते कंदा आहियूं त हिते न थी करे। जो जन गुर शरण में बैठ करे अरदास कहे टेऊं दास के पूरन करिए आस। योग सर्व ही दूर हो लगे नियम की त्रास, कारज हो वन रास संशय कोई ना रहे, कारज हो वन रास संशय कोई ना रहे। बोलो गुरुदेव भगवान की जय।